मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सुमार समेत जो बासरनि पारां ॻोठ ख़ाली करण लाइ धमकायो, मना करण ते बासर हथियारनि समेत घरनि ते का करे घरनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे, अहिड़ो इज़हार मीरपुर ख़ास लॻोट इस्माइल कुंभार हिंगोरनो जे रहवासियुनि अली अब्बास नेहड़ी, उमर नेहड़ी, मुश्ताक नेहड़ी ऐं ॿियनि साफ़िन अॻियां धाहींदे कयो। हिननि वधीक चयो त इलाइक़े जे हिकु बासर जे चुर्च ते अली ख़ान नेहड़े, मोहम्मद अली नेहड़े, अमीन इस्माइल नेहड़े ऐं ॿियनि पारां हिकु हफ़्तो अॻु असांखे ॻोठ मां लॾे घर ख़ाली करण जी धमकी ॾिनी। असां पारां ॻोठ ख़ाली करण खां इनकार करण ते ॼाणल बासरनि असांजे घरनि ते हथियारबंदनि सां गॾिजी हमलो करे हवाई फायरिंग कई, जंहिं सबबु इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो, जंहिं बाद बासरनि पारां असांजे घरनि खे बाहि ॾेई छॾी, जंहिं सबबु घरनि समेत पियल क़ीमती सामान सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं घर सड़ी वञण सबबु असां बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठा आहियूं, जॾहिं त हद जी पुलिस खे शिकायत करण बावजूदि पुलिस केस दाख़िल न करे रही आहे। ॼाणल बासर मौतमार धमकियुनि समेत कूड़नि केसनि में फसण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वस वारनि अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी हमलो कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। असांजी माली नुक़सान जो अज़ालो कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।